छोकरा जुआ तो केतरा ला चे तो बस तेरड़ कंदो कर असा नशे ही फिटाए छडी। सर पुलिस चौकी ते ता ड्यूटी करणी दायो यारी भंग चर्च भी निंड्रू करण। सर हू चाहे त सिज लहण खां पहिरीं मां घर हलियो वेंदो आहियां। मां सॼी राति चौकीअ ते राइफल खणी ड्यूटी कंदो आहियां। पोइ सुबुह जो हीअ अची वेंदा आहिनि पोइ मूंखे थोरो झटको अची वेंदो आहे। बाबा हितां वेंदो आहियां दरगाह ते सही। पोइ सुबुह जो सवेल वरी फुकरा प्यालो पियारींदा आहिनि दरगाह ते। सॼो ॾींहुं मां निंड पियो हूंदो आहे। पोइ अंदरि खट रखी वञी सुम्ह न कुर्सीअ ते हरू भरू छो कंध लड़काए पियो आहीं? बसि बाबा ईअं बसि हाव जी सुजाॻीअ खां पियो हुउसि। ॾिसो न साईं जीअं तव्हां आयो पहिरियों छोकिरो सलूट कयो मां उथी बीह रहियुसि। बसि हाणे ठहियो छा था कनि तूं ॾे ख़बर भला राति जी मानी पंहिंजी कंदा आहियो या घरां घुराईंदा आहियो? साहब जॾहिं खां पुलिस में भर्ती थियो आहे न हराम जो गिरह घर जो मानी जो खाधो हुजे। साहब रोज़ नेरनि बचल खाने जो ताक़त कंदा आहियूं। राति जी मानी साहब दरगाह ते वञी खाईंदा आहियूं। पघार मां पाण हिकिड़ो पैसो बि ख़र्च न आहियूं कंदा। बसि चांहि खीर इहे हिते माण्हू ॾेई वेंदा आहिनि। ठीकु आहे पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो तव्हां सभु ॾोहारी तर जो हुजे या ॿाहिरि जो उन सां का बि रिआयत नाहे करणी।